पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के चेयरमैन मोहसिन नकवी पारां टीम के जारी कयल ताज़े हुक्म खां पोइ इहो मामलो हाणे रुॻो क्रिकेट इंतज़ामिया ताईं महदूद न रहियो आहे, पर उन में सिक्योरिटी ख़दशनि, हुकूमती राब्तनि ऐं ICC जे किरदार जहिड़ा पहलू भी शामिल थी चुका आहिनि। जॾहिं त अहिड़े बयान T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी टीमुनि जी शिरकत वारे मामले ते पिणु सवालिया निशान लॻाए छॾिया आहिनि। रिपोर्टनि मूजिबि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन मोहसिन नकवी क़ौमी T20 टीम खे वर्ल्ड कप लाइ थींदड़ समूरी तयारियूं आर्ज़ी तौर रोकण जो हुकुम ॾींदे टीम मैनेजमेंट खां वर्ल्ड कप में शिरकत न करण जी सूरत में मुतबादिल प्लान पुण तलब करे वरितो आहे। इन पस मंज़र में बांग्लादेश जो फ़ैसिलो अञा वधीक अहमियत अख्तियार करे वियो आहे, छाकाणि त बांग्लादेश क्रिकेट टीम अॻुवाट ई T20 वर्ल्ड कप लाइ भारत वञण खां इनकार करे चुकी आहे, जॾहिं त पाकिस्तान संदसि अहिड़े फ़ैसिले जी मुकमल हिमायत जो ऐलान करे चुको आहे। रिपोर्ट मूजिबि PCB जो चवणु आहे त बांग्लादेश जा सिक्योरिटी बाबति ख़दशा माक़ूल ऐं जाइज़ आहिनि ऐं इन्हनि ख़दशनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। रिपोर्ट मूजिबि बांग्लादेशी हुकूमत पंहिंजी टीम खे भारत न मोकिलण वारे मामले ते पाकिस्तानी हुकूमत सां राब्तो कयो आहे, जंहिं जे जवाब में पाकिस्तानी इख़्तियारनि जो मौक़िफ़ आहे त जेकॾहिं बांग्लादेश जे ख़दशनि खे हल न कयो वियो त पाकिस्तान बि T20 वर्ल्ड कप में पंहिंजी शिरकत जे फ़ैसिले ते ॿीहर गौर कंदो। पाकिस्तान वाज़ह कयो आहे त कंहिं बि मुल्क खे ॿिए मुल्क खे धमकाइण या दबाव में आणण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे ऐं बांग्लादेश जे ख़दशनि ते अमल दरामद थियणु घुरिजे। ॿिए तरफ़ बांग्लादेश क्रिकेट बोर्ड पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइम रहंदे ऐलान कयो आहे त हू वर्ल्ड कप लाइ पंहिंजी टीम खे भारत न मोकिलींदो। बांग्लादेश क्रिकेट बोर्ड तरफ़ां ढाका में ICC जे वफ़द सां थियल मुलाक़ात बाबति जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो त इन मुलाक़ात में वफ़द सां वर्ल्ड कप में शिरकत बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई ऐं मुलाक़ात दौरान ICC खे बाज़ाब्ता तौर ते दरख़्वास्त ॾिनी वई त बांग्लादेश जूं मैचूं कंहिं ॿिए वेन्यू ते मुंतक़िल कयूं वञनि। BCB मूजिबि ICC वफ़द खे बांग्लादेशी हुकूमत जूं हिदायतूं ऐं सिक्योरिटी ख़दशा बि वाज़ह नमूने पेश कया विया। पधिराई में चयो वियो त समूरी ॻाल्हि ॿोल तामीरी, ख़ुशगवार ऐं पेशावराणे माहौल में थी, जिते ॿिन्ही धुरियुनि लाॻापियल मामलनि ते खुली ॻाल्हि ॿोल कई। लॉजिस्टिक मसइलनि खे नज़र में रखंदे बांग्लादेश खे कंहिं ॿिए ग्रुप में मुंतक़िल करण जे इम्कान ते बि गौर कयो वियो। पधिराई मूजिबि ICC वफ़द में जनरल मैनेजर इवेंट्स एंड कॉर्पोरेट कम्युनिकेशंस गौरव सक्सेना ऐं जनरल मैनेजर इंटीग्रिटी यूनिट एंड्रयू एफरग्रू शामिल हुआ। गौरव सक्सेना वीज़ा में देर सबब इजलास में ऑनलाइन शिरकत कई, जॾहिं त BCB ऐं ICC इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त हिन हसास मामले ते ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। मौजूदा सूरत हाल में पाकिस्तान जो बांग्लादेश सां बीहण ऐं पंहिंजी तयारियुनि खे रोकण वारो फ़ैसिलो इन ॻाल्हि जो इशारो आहे त T20 वर्ल्ड कप रुॻो रांदियुनि जो इवेंट न रहियो आहे, पर इलाक़ाई सिक्योरिटी, सफ़ारती राब्तनि ऐं बैनुल अक़वामी सियासत सां बि ॻंढिजी वियो आहे। ईंदड़ ॾींहनि में ICC ऐं लाॻापियल हुकूमतुनि जा फ़ैसिला इहो तइ कंदा त पाकिस्तान ऐं बांग्लादेश जूं टीमूं वर्ल्ड कप में खेॾंदे नज़र ईंदियूं या वर्ल्ड कप जे बाइकाट जो फ़ैसिलो बरक़रार रहंदो।